जी नाज़रीन, करमपुर मावा सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त JTN न्यूज़ ते करमपुर सिहत मर्कज़ में बुनियादी सहूलत जी खोट जूं ख़बरूं मुसलसल नशर थियण खां पोइ ज़िले कशमोर कंधकोट सिहत खाते जी इंस्पेक्शन टीम DHO कशमोर कंधकोट बाबूलाल मेडिकल सुपरिटेंडेंट अब्दुल फताह सियाल शमसुद्दीन खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में रूरल हेल्थ सेंटर करमपुर पहुती। ज़िले कशमोर कंधकोट सिहत खाते जी टीम अस्पताल जा मुख़्तलिफ़ हिस्सा घुमी अस्पताल में दवाउनि डॉक्टरनि ऐं अमले बाउंड्री वॉल समेत ॿियनि सहूलियतुनि जी खोट खे नोट कयो। इन मौक़े ते सिहत खाते जी टीम सहाफ़ी जावेद उस्मान बिजाराणी सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल में सहूलियतुनि जी खोट जो नोटिस वठी विज़िट लाइ पहुता आहियूं। विज़िट कई आहे। अस्पताल जी मुमकिना सहूलियतुनि जी खोट खे जल्द ख़त्म कयो वेंदो। सहाफ़ी जावेद उस्मान बिजाराणी जो DHO कशमोर कंधकोट बाबूलाल ऐं संदसि टीम खां पुछणु हो त करमपुर सरकारी अस्पताल टिनि ज़िले जकमाबाद, ज़िले कशमोर कंधकोट ऐं ज़िले शिकारपुर जी संगम ते ज़िले कशमोर में वाक़ई आहे। बस किरदाई जी ग़रीब मुस्तहक अवाम इलाज लाइ करमपुर सिहत मर्कज़ जो रुख़ करे थी। इंडस हाईवे ते हादसनि जी सूरत में इलाइक़े जा ॿिया काफ़ी एमरजेंसी केस देर सवेर करमपुर अस्पताल अचनि था, लेकिन अस्पताल में सहूलियतूं बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे। जवाब में DHO कशमोर कंधकोट ऐं संदसि टीम जो चवणु हो त अस्पताल में दवाउनि जी खोट, बाउंड्री जी नई सर तामीर ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट खे चङी तरह घुमी नोट कयो आहे। दवाऊं अस्पताल में शाम ताईं पहुची वेंदियूं ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट खे बि मुमकिना हद ताईं जल्द ख़त्म कयो वेंदो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।